भरपूर नाथनशाह में बोर्ड के पानी में बाद मेहर शहर के रिंग बनते पानी जो दबाव वधी वियो। मंछर के कट न ॾियण सबब मंछ में पानी की सतह में वाध। पानी मंछर में छोड़ न थियण सबब हमलडन जो पानी काचे के शहर छिनी में दाखिल थी वियो। समय माण्हू फाथी पिया। शहदादकोट गाजी खावड़ ऐं 12 शहर के वधण जो खतरो वधी वियो। दादू जिले के समूरन तालकन दादू भरपूर नाथनशाह जोही ऐं मेहर जा में गोठ पानी हेठि। बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां माण्हुनि जे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िली जारी। भरपूर नाथनशाह जे शहर जे घरनि दुकाननि रोडनि ऐं रस्तनि ते 5 खां 10 फुट पानी बीहजी वियो। शहर में अञा बि हज़ारे माण्हू मौजूद। मेहड़ बाईपास ऐं सवें ॻोठनि में पानी दाख़िल थी वियो। बोर्ड जो पानी मेहड़ गाजी खावड़ रोड ते पहुची वियो, जंहिं सबब हर पासे जूं 4 यूटीज़ पानी हेठि अची वियूं। पानी तेज़ी सां गाजी खावड़ शहर ॾांहुं वधण लॻो। शहदादकोट के डीसी शहदादकोट ऐं 12 लाइ थ्रेट अलर्ट जारी करे शहरी के महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जी हिदायत करे छॾी। ॿिनि हंधनि तां पानी के कट ॾियण बावजूद शहदादकोट शहर जे ॿुॾण जो ख़तरो बरक़रार। शहदादकोट शहर के ॾिनल बचाबंद खे हिकु हंधि तां रोड सिम नाला उबता वहण लॻा। सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि लाइ 10 लख फ़ीमा ऐं 6 लख बैग ख़रीद करण जो आर्डर ॾेई छॾियो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास। इमदादी सामान जल्द मुतासिरनि ताईं पहुचाइण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त संदसि माण्हू तकलीफ़ में आहिनि। हीअ वक़्तु संदनि तकलीफ़ घटाइण जो आहे। डीसीस मुतासिरनि ताईं इमदादी सामान की पहुंच यकीनी बनाइनि। चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत इजलास में ॿुधायो त PDMA पारां इमदादी सामान डिप्टी कमिश्नर के उमाणियो पियो वञे। मुकेश कुमार ॿुधायो त PDMA 44,000 आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी की हिदायत है त मुतासिरनि की बाह कई वञे। इतलात के सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त रेस्क्यू ऐं रिलीफ के अमल में का भी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। मुतासिरनि की मदद लाइ सिंध हुकूमत इंतजामिया ऐं पूरी मशीनरी कम करे पई। मुतासिरनि के स्कूलनि ऐं टेंट सिटीज़ में कायम रिलीफ कैंपनि में तरसायो वियो आहे। सिंध में बरसात ऐं बोर्ड सबब 522 माण्हू फौत ऐं 21,885 ज़ख़्मी थिया आहिनि। 1,05,39,130 माण्हू बेघर ऐं 1,55,251 घर मुतासिर थिया। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में पाक फौज जूं इमदादी कार्रवाई जारी। ISPR मूजिब पाक फौज जा 200 हेलीकॉप्टर इमदादी सरगर्मी में हिस्सो वठी रहिया आहिनि। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में 147 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। हिन वक़्त ताईं बोर्ड मुतासिरनि में 162 टन इमदाद विराई वई ऐं 50,000 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। बोर्ड मुतासिरनि खे राशन ऐं दवाऊं बि फराहम कयूं पियूं वञनि। हिन वक़्त ताईं 60,000 माण्हुनि जो इलाज करे खेनि दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। तुर्की जो 17 रुकनी वफ़द पाकिस्तान पहुंची वियो। वफ़ाकी वज़ीर एहसन इक़बाल तुर्क वफ़द की आज़िया कई। तुर्क वफ़द पाकिस्तान में बोर्ड वारी सूरत हाल जो जायज़ो वठंदो। तुर्क घरू वज़ीर मूजिब तुर्की मां इमदादी सामान जा 11 जहाज़ पाकिस्तान पहुंची चुका आहिनि। ॾुखे वक़्त में हू पाकिस्तानी अवाम सां गॾु आहिनि। बोर्ड सबब 1,000 खां वधीक माण्हू फौत थिया। बरसात सबब चइनी सूबनि में नुक़सान थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुन ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ी तबाही नाहे ॾिठी। बोर्ड मुतासिरनि जी मदद वारी तुर्की जे क़दमनि खे हू क़दुर जी नज़र सां ॾिसनि था। सिंधु दरिया में लगातार चाड़। कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे की बोर्ड बरक़रार। कोटड़ी बैराज वटि मथाऊं वहिकिरो 4,47,024 क्यूसिक ऐं हेठाऊं वहिकिरो 4,40,420 क्यूसिक रिकॉर्ड कयो। इंतजामिया वाहन में पानी छोड़ शुरू करे छॾियो।
वजीर आजम शहबाज शरीफ पारां गिलगित जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जा दौरा। वजीर आजम शहबाज शरीफ के इमदादी कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वजीर आजम जो चवणु आहे त बरसात ऐं बोर्ड जहिड़ी आफ़त खे गॾियल नमूने मुंहुं ॾिनो वेंदो। मुतासिरनि जी हर मुमकिन सहायता कई वेंदी। पहिरीं अवलियत फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचाइण आहे। हुकूमत संभालण खां पोइ IMF सां राब्तो कयो। IMF प्रोग्राम जी बहाली पहिरीं तरजीह हुई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त हुन ॾुखे वक़्त में सख़्त फ़ैसिला हुननि कया। PTI IMF सां मुआहिदो करे वरी फिरी वई। कारोबारी तबिके खे टैक्स नेट में आंदो पियो वञे। PTI चेयरमैन इमरान खान ऐं ॿियनि पार्टी अॻवाननि जे इदारनि ख़िलाफ़ तक़रीरुनि बाबति दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में ॿुधणी लाइ मुक़ररु। दरख़्वास्त में इमरान खान, फवाद चौधरी ऐं शीरी मज़ारी जा नाला शामिल। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल इदारनि ख़िलाफ़ तक़रीर बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी लाइ बेंच जोड़े छॾी। जस्टिस एजाजुल अहसन ऐं जस्टिस मुज़ाहिर अली नक़वी ते ॿधल ॿ रुकनी बेंच 8 सेप्टेम्बर ते केस जी ॿुधणी कंदी। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार आफिस दरख़्वास्त गुज़ार कोर्टेन फैसल खे नोटिस जारी करे छॾियो। IG सिंध BISP रक़म मां कटौती कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। गुलाम नबी मेमण हिदायतूं जारी कंदे चयो आहे त बोर्ड मुतासिर औरतुनि जी इमदादी रक़म मां कटौती कंदड़नि ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो वञे। हर ज़िले में BISP सेंटरनि ते सिक्योरिटी सख़्त कई वञे। सेंटरनि ते औरत पुलिस अहलकार ऐं लेडी हेल्थ वर्कर खे बि मुक़ररु कयो वञे। गोलाची में रोड ते सुतल बरसात मुतासिरनि मथां ट्रालर चढ़ी वियो। 2 नींगरिन समेत 3 ॼणा फोत थी विया। तराई रोड ते बरसात मुतासिर अझा पाणी हेठि अची वञण खां पोइ रोड ते अची तरसिया हुआ। ट्रालर चढ़ी वञण सबबि इनायत सामी, अफशा ऐं वसीमा साह ॾेई छॾियो। 3 फोतियुनि जा मर्द इस्पताल मुंतक़िल कया विया। तंगवाणी भरिसां हयात खोसो पुल वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। अहलकार शहीद। फायरिंग जी ॾे वठि दौरान पुलिस अहलकार अब्दुल नबी बिजाराणी शहीद थी वियो।